सितम थे सकीना ने पुकारा बाबा। या बहरा या बहरा या बहरा या बहरा। आए गरीब हुसैन मुहर्रम गुजरी यही साल इंतजार के यही अजदा मुहर्रम जी दीगर ढल जे थी पई उन दीगर भी ज़ैनब खे ॾाढो रुआरियो। जलूस में हलंदो सबील पीअंदो। मां हाणे आयुमि सैयदन इमाम बारगाह जे दरवाज़े ते सबील आई। ईंदड़ वींदड़ नज़ादारनि खे थधो पाणी था पियारनि पिया। मूंखे हिन गाज़ी जे अलम जो कसम आहे अॼु टियों ॾींहुं आहे सकीना प्यासी वेठी। अली असगर प्यासो वेठो। बीबी ज़ैनब प्यासी आहे। बीबी ज़ैनब प्यासी आहे। हुसैन जा सुहिणा सुहिणा जवान प्यासा। मजलिस खत्म थे ज़रब करे जॾहिं थधो पाणी पिए न त करबला जे पास मुंहुं करे चइजां मौला मूंखे अॼु मिलियो त आहे। तोखे त मिलियो ई न। हुसैन ज़ीने ज़ुल्जना ते सवार थियो। भेण चयसि हिकु हमिलो करे ॾेखार। जेतिरा करबला जा ज़वार वेठा आहियो गवाही करबला खन खेलो आप 12 मैल बाबा खान से मोरा है मोला चाहे बचड़े जिंदगी दराज फरमाए। सोनी इमाम हुसैन की आजादारी मुसलसल कराई। वेही रहो बाबा खुदा के वास्ते वेही रहो। जेतिरी हमलो करे ॾेखार। मां शाम वेंदुसि मूंखां शाम जो औरतूं पुछंदियूं हुसैन क़ुरान कीअं पढ़ंदो हो। मां क़ुरान पढ़ी ॿुधाईंदीमान। मूंखां पुछंदियूं हुसैन ॻाल्हाईंदो कीअं हो। मां ॾसींदीमान। लिबास पुछंदियूं ॾसींदीमान। रोई जॾहिं मां मैदान में तोखे लड़ंदे ॾिठो न आहे। अॼु हिकु हमिलो करे ॾेखार त मां शाम ताणी चवां त मुंहिंजो हुसैन ग़रीब न हो। भेण जो हुकुम वठी हमलो की 12 मैल फौज भॼी वई। मौज़मी साईं जॾहिं वापसि पियो अचे न मुंहिंजो इमाम हुसैन ओखो जुमिलो आहे। ओखो जुमिलो आहे मार्फत वारे मोमिननि जे लाइ वॾो जुमिलो आहे जो सॼो ॾींहुं जलूस में रहंदो। मुंहिंजो इमाम जो आयो न ॾिठई हिकु कातिल आहे शेबा बिन साद। इन जी गर्दन ते हुसैन तलवार रखी। जीअं तलवार रखीसि न त ज़ालिम जो बच्चो चए तो हुसैन अकबर जो कातिल पोइते थई। हुसैन जो तो तूं कंहिंखे मारियो आहे। चए तो मां त 13 सालनि जो घोट मारियो आहे। कासिम जो नालो आयो आहे हुसैन जो तो कमीना तूं मुंहिंजो उहो पुटु मारियो आहे जंहिंजे लहण खां पोइ हुसैन खेमे में वञी नथो सघे। जंहिंजे लहण खां बाद हुसैन खेमे में नथो वञे। मां धी जा भेण नथो ॿुधी सघां। मातमी आज़ादारो मूंखे मिंबर जो कसम आहे एॾा लड़ंदो पियो अचे लड़ंदो पियो अचे ज़ार लड़ंदो पियो अचे। जॾहिं अकबर जे लाश जे भरिसां गुज़रियो न बाबा अकबर जे सीने में बरछी ॾिठई। हुसैन खे वेलो यादि आयो। रोई चयो अकबर मौसम त मुंहिंजी हुई। अकबर तुंहिंजे लहण जी मुंदत न हुई। अकबर मौसम मुंहिंजी हुई। अञा हीअं पुट खे ॾिसे पियो न हाणे मसाइब जो पहिरियों जुमिलो टुकड़ा तुंहिंजे जिगर मां हाए निकिरंदी। रोअण वारा हिकु ज़ालिम हुसैन जे पासे में नेज़ो हयो आहे। एॾो ज़ोर सां नेज़ो हई मुझे इमाम हुसैन हीअं नेज़ो ॿाहिरि कढियो आहे पासे मां। हिकु ज़ख़्मी बीबीअ जो पासे ते हथ आयुसि। हुसैन उचो वेण करे जदो अम्मा ज़हरा मिलण आई आवाज़ हा शबीर मां मिलण आई थी।
बाबा वेही रहो बस हाणे छॾ खुदा खे मन छॾ मौला तव्हांजो रोअण क़बूल फरमाए जीअं हुसैन जे हथ ते पासे ते हिकु बीबीअ जो हथ आयो रोअण वारा होरियां होरियां आवाज़ हुसैन बाबे जी शुजात ॾेखारी थी मां जो सब्र ॾेखार लही आ जेतिरा करबला जा गवार वेठा आहियो तव्हांखे हुसैन जो वास्तो आहे जवाब ॾियो जिते ग़रीब लथो आहे उते कुठो न आहे जिते कुठो आहे उते दफ़न न आहे ग़ुलाम पर लथो त नहर अलकमा जे किनारे ते जिते अॼु मस्जिद इमाम ज़माना ठहियल आहे रोअण वारा इतां खां वठी मक़तल ताईं हुसैन हीअं कोई तीर तो मारे ये हलियो छो कोई तो पूछे सैयद हलियो छो हुसैन इन जे करे ये हलियो जो अकबर जी मौत ज़ईफ बनाए छॾियसि गाज़ीअ जी मौत कमर टोड़े छॾियसि मक़तल में हुसैन आयो इन पासे का तीर तलवारूं नेज़ा भाला लगन था पिया रहवार हुसैन जी ज़ुल्जना पंहिंजे बदन ते थी चले तीर लगसि नेज़ा लगसि पत्थर लगसि एतिरा नेज़ा लगसि जो पर ठही वियसि हुसैन जी नज़र पई आहे फरमाईंदा तूं त ज़ुल्जना आहीं ॿिन परनि वारो पहिरियां नालो हुअसि मुर्तजिज़ तंहिं जॾहिं मुंहिंजो इमाम नालो रखियसि ज़ुल्जना परनि वारो इमाम जे कदमनि ते सर रखी जदो हिकु दफ़ो मुंहिंजे ज़ीन ते चढ़ी आहे ग़रीब फरमाए थो काॾे वठी वेंदे जदो नाने जे तुरबत वठी हलाए ग़रीब जदो नानो हिते मिलण आयो आहे आवाज़ बाबे अली जे तुरबत वठी हलाए तूं थकिजी पियो आहे त पंहिंजी क़िस्मत खे चओ बाबा हिते मिलण आयो आहे आवाज़ मां ज़हरा जी कब्र ते वठी हलाए ग़रीब फरमाए थो तूं वठी हलंदे मूंखे अम्मा चवंदी हुसैन तूं आहे मुंहिंजी ज़ैनब किथे आहे ये हर अज़ादार हिकु दफ़ो ज़ुल्जना खे ॾिसे हर अज़ादार ॾिसे अॼु ज़ुल्जना त बीठी आहे इन जो सवार किथे आहे ज़ुल्जना तूं त इन मजलिस में आई आहे सवार किथे आहे ज़ुल्जना जो आवाज़ ईंदे करबला जी गरम रेत ते सुतो पियो हाय 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 घोड़ो चए मौला मां न वेंदुसि कीअं तोखे छॾे वञा पुराणी कहाणी यादि आई आहे जे इजाज़त हुजे त ॾसियां ग़रीब फरमाए थो ॾस तो जुमे जो ॾींहुं मदीनो मोहम्मद जो हो तूं भी नंढो ऐं मां भी नंढो हुयुसि तुंहिंजो बाबा अली मुंहिंजी बाग पकड़े बेड़े में वठी आयो तुंहिंजी अम्मा जो पासो हण मां पासो हयो हाय करमात में वदार तुंहिंजी अम्मा ज़हरा जो गोॾी हण मां गोॾी हई तूं मुंहिंजे ज़ीन ते सवार थी मां बिस्मिल्लाह पढ़ी उथियुमि तुंहिंजी अम्मा ज़हरा कमरे मां चादर में जब खणी आई हाणे त शर्माए न ये चादर में जब खणी आई रोई जे ज़ुल्जना जब ई खात सुञाण ही आम चादर न थई हाय हाय ये तो तहीर वारी चादर आ जब ई खा ते चादर ई सुञाण ते बतूल जी हिकु ॻाल्हि यादि रखिजां मुंहिंजो हुसैन ग़रीब थी वञे त तनहा छॾिजांसि न रोई जदो कीअं छॾियां ओ साम्हूं खेमे जे दर ते बीबी ज़ैनब बीठी आहे तूं जंहिं घड़ी जे इंतज़ार में वेठो मां ज्यादा तोखे इंतज़ार न करायां बस वेण ते दुआ ज़ुल्जना वञे न पी न ज़ार हिकु मंज़र आयो इमाम हुसैन जे कदमनि ते सर रखी चए थो तूं ॼाण मैदान ॼाणई मां वञाए थो पियो ग़रीब चए थो छा ॻाल्हि आहे रही चए थो भुलिजां नथो तुंहिंजी सकीना ॿाहिरि आई अमीर बंदो आहे जंहिंजी 10 मुहर्रम जे ॾींहुं हाय न निकिती मां हिकु मंज़र बणायां थी सघे थो मजलिस मुकी वञे अॼु 10 मुहर्रम आहे दीगर जो टाइम आहे अगरि इमाम बारगाह जे दरवाज़े खां हिकु 4 साल जी सैयदादी अचे
अञा तू सोचे तो मैं एडो वॾो मंज़र तो बनाया पियो 4 साल जी सैयदादी अचे बुरको पाए अचे ओ इन मिंबर ते बीही अची मजमे दे मुंह करे चे इन्हनि में मुंहिंजो बाबा ॾिठो थो हाय हाय मां तोखां सवाल थो कयां तूं कीअं ॿुधाईंदेसि सर ते हथ रखंदेसि चवंदे सैयदादी गर्मी ॾाढी आहे वे तोखे शरबत पियारियां पानी पी मजलिस खत्म थे रश ॾाढी आहे तोखे बाबो मिलायां थो हाणे अच उन मंज़िल ते त मां वेहण पड़ा रोअण वारा हे मासूमा आई हिकु शामी जे क़रीब आई यार बार बार उथंदा सब मोमिननि खे विहारियो बाबा काज़िम साईं 90 साल जो मुसलमान हाफ़िज़ क़ुरान चिट्ठी ॾाढी अथसि जवान कूफे में नंढड़नि ॿारनि खे क़ुरान पढ़ाईंदो हुयो सकीना क़रीब अची चएसि थी या शेख हल रे ताबीर किथे मुंहिंजो बाबा ॾिठो थी ज़ालिम चए थो तूं कंहिंजी थी आहे रोई चए थी हुसैन बादशाह जी थी आहे जंजा आज़ादार हुसैन जो नालो आयो हरामी पहिरीं जमात हिते हयसि हाणे हाय कर इहे ई त मसाइब ज़ालिम पहिरीं जमात आयसि माशू करिए खा ता तड़पी उठी शामी दे पासे दे मुंह करे जदी जियां मारियो थी अज मुझो चाचो गाजी हो जे हाय 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 ए हाथ रखी हिन जाए ते रोई जदी ज़ालिम मारियो त थी हाणे त दस न मुझो बाबा किथे आ ज़ालिम जदों मां कमान में तीर थो विझां जेड़े पासे तीर वने समझ ओॾां बाबा वेठो थी असद अली तीर आ पोयां पोयां अली असगर जी भेण आ पुराना ज़ाकिरे ते हिकिड़ो जुमिलो पढ़ंदा हुया तीर हुसैन जे पासे में लॻो अची तीर ॿुधायो अकबर जा बाबा उथी धीउ मिलण आई पढ़ा मुलाकात पी ऐं धी जी आख़िरी मुलाकात पढ़ा आख़िरी मुलाकात सिर्फ 5 मिनट तीर अची ॿुधायो अकबर जा बाबा उथ धी मिलण आई थी रोअण वारा पहिरियों कदम खई रोई जदी बाबा जवाब दे मुंहिंजो अकबर मार जियो भेण करे जदी बाबा जवाब दे मुझे अलमन वारो मार दिया थियो भेण करे जदी बाबा जवाब दे तुझा कातिल मारन था रोअण वारा बाबे कदा कदम करे शबीर जी नजर पैया थी जो रुखसार नजर आए रोई जदो अल्लाह दीन बची आई मुझी सकीना जख्मी मरहबा 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 हर अज़ादार मातम करे बाबे ताईं आया सैयद भी छो आया अज मजलिसी आखिरी शहादत आखिरी भी छो आया रोई दे बाबा दही दी रात मन न कोया बाबा सॼी रात मां अकबर जी अदान ॿुधंदी रही आहे बाबा मूंखे पंहिंजो सीनो ख़ाली करे ॾे बाबा मां आराम कया ग़रीब जो बंदि कर त सीनो ख़ाली करे ॾी आहे ओ हिनोर जंजा लादारो हुसैन तीर कढण शुरू कया तोरा तीर ज़मीन ते उछलाई थी रोई जदी बाबा तीर न कढ अॼु खबाद मिटन ते सुमदी अल्लामा 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 अॼु खाबो तुंहिंजूं धीअ पलंगनि ते सुम्हंदियूं हुसैन जी धीउ खाक ते सुम्हंदी हाय हाय धीउ सां प्यार पियो करे या सॼे पासे कातिल आया
जेतिरा सैयद वेठा आहियो हाणे उन्हनि जे हिसे जो मसाब आहे उमती कोई रोए न रोए ता सैयद रो हरवण वारा मूंखे मिंबर जो क़िस्म थी सां प्यार पियो करे या सॼे पासे काथे लायो आहे अॼु ॾा मुहरमा सैयद आया भेण भाउ जो जवार आया हथ ॿधी मिन्नत कयां अॼु खां बाद या मजलिस में नाच जा जे मजलिस में अचे त भुलिजी बि कॾहिं शराब न पीजा और वारा कातिल शराब ई पीअंदो आयो हतल करे जॾहिं हुसैन थी छो घुराई थी ॿुधो त पढ़ा हौसले सां जवान हौसले सां अल्लाह तुंहिंजो मातम क़बूल फरमाए गर्मी ॾाढी आहे हौसले सां ज़ालिम जेॾो हुसैन थी छो घुराई थी जी हाय सैयद वॾो जुमिलो चयो सैयद चए थो सैयद कोई हुयो कोन जेको सकीना खे बचाए रिज़वान शाह केरु बचाया जेको बचाए हा न हुन जा त बाज़ू कटिजी विया मरहबा खुदा हुसैन ग़रीब जो ज़र्ब सभु इजाज़त ॾियो जेतिरी ॿुधंदो ओतिरी पढ़ंदुसि ज़ालिम जेॾो तूं मोकिलींदेसि या मां मोकिलिया सैयद जेॾो अम्मा फिज़ा मुंहिंजे धीउ खे वठी वञ हरवण वारा साइण फिज़ा मासूमा खे हीअं कयो आहे साइण फिज़ा जो मुंहुं खेमन ॾे सकीना जो मुंहुं बाबे ॾे यारनि कदमनि ते थी आई हुसैन सिदरे में सर रखियो आहे ग़ुलाम हुसैन मिंबर जो कसम आहे शिमर हुसैन जे ज़ुल्फ़नि में हथ विध अञा पढ़ा हाँ अॼु ॾहीं जोड़ीअ मां एॾो ओखो मसाल थो पढ़ा पियो ज़ालिम हुसैन जे ज़ुल्फ़नि में हथ विधो इहे पहिरीं ज़रब मारियई ज़मीन हलण लॻी सैयद बि ज़रब हलाई ग़ाज़ीअ जी लाश तड़पी वई आहे जॾहिं टी ज़रब हलाई अकबर जी लाश तड़पी वई जॾहिं चौथी ज़रब हलाई भेण टिबे ते अची बीठी रोई जॾहिं ज़मीन मथे थी वञे शाम जो ग़रीब कीअं थो घुसे अल्लाह हिन साल कुर्बला वठी वञे अल्लाह हिन साधी हाय हौसले सां गुलाम हुसैन हौसले सां पानी पियारियोसि अगरि कंहिं वटि हुजे त पानी पियारियोसि गर्मी ॾाढी आहे पुछे थो भेण केतिरनि कदमनि ते बीठी हुई 70 कदम ते भेण बीठी हुई हुन लाटे जा अज़ादारो मूंखे मिंबर जो कसम जॾहिं नाई ज़रब हली हर अज़ादार शरद मातम करे जॾहिं नाई ज़रब हली थी ड्रोड़ंदी आई कातिल जे खंजर में हथ विझी जॾहिं हाथ कोड मोड़े पियो थिया सुन सोचो बाशिंदा कोन जसादा ओ पंड खाली दे ठीक पियो मेरे दी ना दे तकलीफ यादा हर दादार शरत मातम करे और वरवारा जेरी मलयारी ज़रब हली या हुसैन अञा ॿ ज़रबूं पढ़ा खणी वञो ये सब इजाज़त ॾियो ज़ार जुमिला में पढ़ा जेरी मलयारी ज़रब हली थी रही जॾहिं ज़ालिम न मार इन नाल खंजर ज़मीन ते रखियो हिकु तला हुसैन जे धी जे ॿई हथ पकड़ियई ॿिए हथ सां चलाट मारियई और वारा हुसैन तड़पियो मेरे सामने मार ना थी मेरी को अगे मुश्किल नाल है
या हुसैन